बाबा मस्जिद जो चंदो ॾियो असांखे मदरसो ठाहिराइणो आहे चंदो ॾियो मस्जिद जी साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं मछी जो चंदो सभिनी दुकानदारनि खां वठूं था ख़ुदा वास्ते मछी जो चंदो जो किथां मस्जिद ठाहींदे बाबा प्लाट जेको आहे त असां गवर्नमेंट मज़ारी वास्ते ॾाढी न मुछड़ो ऐं मुला लॻंदे पियो पहली ॻाल्हि बाबा मुला थी न कीअं था ॻाल्हायो ख़ुदा वास्ते हिकु मछी जो ख़ुदा वास्ते बाबा तुसां देखो तो सही अपना होलिया देखो कद देखो उन्हें जा कलर देखो हुन तुसां यार वॾी ॻाल्हि है मस्जिद दा चंदा हे सॼे दुकानदारनि ॾिनो अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे कि चंदो ॾियो नथा साढे पैसे लाइ क्या है इस्तेमाल करे सोचा ॾियूं बि सही न ख़ुदा वास्ते सवाब थींदो सिराईंदियूं ऐं अलाह तव्हांखे नेकी ॾे गेडर ईंदा कारीगर ईंदा तबसरा करे न ॾींदो कर ख़ुदा देख न सुन्नत है तक बाबा ईअं न कर हाणे सुधरण जो मसलो आहे न मन सुधरंदा वैसे चंगी तरह खपावी मस्जिद का कम सॼा कंप्लीट करावी हे तव्हांखे सवाब मिलंदो ख़ुदा ते चंदो आहे साईं हाणे असां अंदरि वञूं होटल एजाज़ आहे अंदरि वाला गिराक तंग करे सो न खामखा साईं असांजी रोज़ी आहे न इहो रोज़ी मक़सदु आहे चंदो वरितासीं अंदरि बि वेठा हूंदा न वञो बाबा मथे सूर गजावे तक ख़ुशि रहे खुश आयो खैर खैरियत मज़े में अब आप पानी खड़ी छोकरा चाय दे यार मेहमान आया ना बाबा तव्हांखे त ख़बर आहे त माना साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं साईं ख़ुशि आहियो साईं ख़ुशि आहियो साईं ख़ुशि साईं हिकिड़ो अर्ज़ु आहे हा असां गवर्नमेंट खां प्लाट वरितो आहे ऐं असांखे मस्जिद ठाराइणी आहे उन वास्ते लिखता आहियूं मस्जिद चंदो माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे मस्जिद ठारायो था त तव्हां ठारायो न मस्जिद ठाराइण त नेक माण्हू जो कमु आहे न साईं साईं चवंदा आहिनि त फुड़ी फुड़ी तलाह आहे जेके बि मुस्लमान भाइर आहिनि कंहिंको 10 रुपया कंहिंको 20 रुपया हे जेको मसीह जो चंदो ॾियणु हिकिड़ो सवाबु ख़ातिर कयूं न तव्हां कहिड़े एंगल खां माना तव्हां मुला लॻो था मूंखे हे तूं मुला आहे माना हाणे न मुछ न ॾाढ़ी हे ठिकणी बि ईअं हे कनि ईअं कीटा माना को वार ई नथी का सुनत त छॾ न साईं ॻाल्हि ॿुधो न अॻु में जेको आहे त मां बि जेको आहे त मुला न हुयुसि मां बि ईअं तव्हां वांगुरु ईअं बाक़ायदे तव्हांजो दूनार आहे तव्हांजा छपर हिन सां ईअं हे ख़ुदा वास्ते हिकिड़ो जेको चंदो ॾियणो आहे त मिस्त्री ईंदा भितियूं ईंदियूं सिरां लहंदियूं पखा लॻंदा टीयर गेडर लॻंदा हिकु सवाबु ख़ातिर चवंदासीं बाबा तव्हांखे को नेक माण्हू हिन ॿिन्ही में लॻे थो बाबा हाणे ॻाल्हि ॿुधो मस्जिद जी ॻाल्हि आहे बाबा मां नथो ॾेई सघां न बाबा हिकिड़ी ॻाल्हि आहे कि सवाबु थींदो तव्हांजो ईअं न आहे त मुआंडनि ते न भली असां मुंडा न लॻाऊं भली अॻ में जेको आहे त असां तव्हां वांगुरु असां लोफर हुजूं पर ख़ुदा ॻाल्हायो कीअं था न ॻाल्हायूं असां लोफर आहे माना तव्हांखे असां नथा चऊं माना हिकिड़ो सवाबु ख़ातिर जेको आहे त तव्हांखे नेकी मिलंदी ख़ुदा हिन में राज़ी थींदो हे जेको आहे त प्लाट असां गवर्नमेंट खां वरितो आहे असां मिस्त्री घुराईंदासीं सिरां ईंदियूं गेडर ईंदा पखा ईंदा हिकु मदरसो ठाराईंदा साईं हे नथो सम्झे ॻाल्हि खे ड्रेक कई अथई मसलो इहो आहे त साईं मां नथो ॾेई सघां न चंदो यार मूंसां बि के मजबूरी हुई न साईं हाणे चंदे ॾियण में तव्हां सां मजबूरी हो न तव्हांखे संगत नथी छॾे छा भला हिनखे चांहि पीआई अथव न 100 200 500 ॾियो छो ईअं त लोगांव जे संगत में लखे रुपया ख़र्च कंदो आहे कल्ह हिनखे सेवण जो मेलो घुमाए आयुमि पुछा करनि न मेले ते तव्हां ख़र्च कयो था ख़ुदा वास्ते ख़ुदा जे घर में तव्हां ख़र्च नथा कयो यार साईं हेॾे सर्गिस लॻी असांजे हिन इलाइक़े में उते हेॾे सर्गिस सॼी घुमाईमांव न ईअं माइन ते पैसा घोरी पिया ईअं उते ख़र्च कयो था ख़ुदा वास्ते जेको मदरसे में ख़र्च नथा कयो साईं उते ख़र्च करण सां त जेको आहे मसलो न हुयो न हिते तव्हांखे चंदो ॾींदो मुंहिंजे लाइ मसलो आहे न साईं आख़िर कहिड़ो मसलो आहे तव्हां साईं हाणे हिकु त हाणे दोस्त बि वेठा आहिनि हेॾे ॿुधाई साईं मसलो इहो आहे मुंहिंजो आहे व्याज जो कारोबार मूं वटि आहे सॼो पैसो व्याज जो हाणे व्याज जो पैसो त हराम आहे न उहो हराम पैसो मां मदरसे में या मस्जिद में कीअं ॾियां साईं अलाह राज़ी थिए त देरि बि न हर इंसान गुनाहगार आहे हा साईं ॻाल्हि ॿुधो मुंहिंजी पोइ हाणे हीअं था कयूं तव्हांजे फंड मां असां जेको आहे त मस्जिद जो बाथरूम ठाराईंदासीं
अच्छा साईं हराम जा पैसा आहिनि न हुते बि माना त सही न आहिनि हुते गंदगी जी जॻह आहिनि उहा ठाहींदासीं न हाँ हा हराम वारा पैसा हराम वारा जाए हाँ ये थी सके तो हे चवनि था त माना व्याज जा जेके पैसा आहिनि उन मां मस्जिद नथा ठारायूं ऐं तुंहिंजे पैसनि मां बाथरूम ठारायूं था हा साईं हिन में जेको आहे त तव्हांखे सवाबु मिलंदो